सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत गुणे SHO ऐं ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया आहिनि। अवां खे आगाह कई पिया सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे SHO ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे SHO ऐं ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे SHO ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे SHO ऐं ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त अदालत अॻूणे SHO ऐं ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। अदालत अॻूणे SHO ऐं ॿिनि एहलकारनि समेत 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। सिंध हाई कोर्ट सखर में मुबैना पुलिस तशद्दुद में फ़ौत वापारी उमर नापर केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील माल कंदासीं सखर मां सिंधी न्यूज़ रिपोर्टर मोरुड़ो उमर खान। जी मोरुड़ो आगाह कजो। जी बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच पुलिस जे मुबैना तशद्दुद में फ़ौत थी वियल वापारीअ जे क़त्ल केस में SHO ऐं ॿिनि एहलकारनि सूधो 5 ॼणनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। ज़मानत रद्द थियण खां पोइ SHO एहलकार अदालत मां फ़रार थी विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस महमूद खान ते बदल सिंगल बेंच वापारी मोहम्मद उमर नापर जे क़त्ल केस में SHO अब्दुल हफीज़ चाचड़ ऐं ॿिनि सिपाहियुनि वाहिद बख़्श जागीराणी, सिपाही रफ़ीक चाचड़ ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ वापारी मोहम्मद उमर नापर जे क़त्ल केस में नामज़द जवाबदार SHO अब्दुल हफीज़ चाचड़, सिपाही वाहिद बख़्श जागीराणी, सिपाही रफ़ीक चाचड़ सूधो 5 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। वकील जो चवणु आहे त ज़मानत रद्द थियण खां पोइ दरख़्वास्त खां पोइ SHO अब्दुल हफीज़ चाचड़ ऐं एहलकार जेके आहिनि गिरफ़्तारीअ जे तरफ़ खां अदालत मां फ़रार थी विया आहिनि। कुझु अर्सो अॻु सीसे चंद थाणे जे हद में अॻूणे दुबर थाणे जे SHO अब्दुल हफीज़ चाचड़, सिपाही वाहिद बख़्श जागीराणी, सिपाही रफ़ीक चाचड़ जेको आहे वापारी मोहम्मद उमर नापर खे गिरफ़्तार कयो। हुन गिरफ़्तारीअ खां पोइ मुबैना तशद्दुद में वापारी फ़ौत थी वियो। हुनजो क़त्ल केस SHO सूधो जेको आहे 5 ॼणनि जे ख़िलाफ़ जेका FIR दाख़िल कराई वई हुई। हुन में जवाबदार एहलकारनि अदालत में अबूरी ज़मानत लाइ जेका हासिल कई, पर पकी ज़मानत वारी जेका दरख़्वास्त अदालत जी रद्द करे छॾी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी मोरुड़ो महर आगाह करण लाइ।